दुआ घुरो अल्लाह खां उनजे सुहिणनि नालनि जे ज़रिए। या रहमान, ऐ रहमान मुते रहम फरमा। या हफीज़, मुंहिंजी हिफ़ाज़त फरमा। या रज़ाक, मूंखे रोज़ी अता फरमा। या अलीम, मूंखे इल्म अता फरमा। अल्लाह जे सुहिणनि नालनि जो वसीलो वठनि जाइज़ आहे, लेकिन को गुज़ारे वञे उनजी क़बर ते वञी उनजो वसीलो वठणु शिरक आहे, बिदअत आहे, साबित ई कोन्हे, किथे बि साबित न आहे के सही हदीस वञा। सैयदना सुलेमान अलैहिस्सलाम वटि माण्हू हली आया, साईं अल्लाह खां दुआ घुरो, अल्लाह मींहुं वसाए। पाण निकितो ॿाहिरि, हदीस मुस्तदरक हाकिम जी ऐं उनखां अलावा ॿियनि किताबनि जे अंदरि मौजूदु आहे। असांजो उस्ताद शेख ज़ुबैर अली ज़हीर रहमतुल्लाह अलैह मिशकाती शरह जे अंदरि इन जा सनद खे हसन चवे थो। हसन सनदी रिवायत आहे। पाण सुलेमान अलैहिस्सलाम अॻिते निकितो, पोयां साथी अचनि पिया, हदीस जा लफ़्ज़ ॿुधंदा हलो। फरआ नमलतन, सुलेमान अलैहिस्सलाम हिकिड़ी माकोड़ी ॾिठी, अल्लाह अकबर, राफ़ियतन कवाइमहा इला समा, उन जूं टंगूं मथे आसमान। छो ज़मीन ते तव्हां ॾिठो हूंदो जॾहिं माकोड़ी हलंदी आहे, केवली हलंदी आहे त उन जूं टंगूं हेठि हूंदियूं आहिनि, पुठी मथे हूंदी आहे। पर सुलेमान अलैहिस्सलाम जे माकोड़ी खे ॾिठो पुठी ज़मीन सां खुतल, टंगूं आसमान ॾांहुं। इन में इशारो कहिड़ो आहे, नंढड़ी माकोड़ी खे बि ख़बर आहे मुंहिंजो मुश्किल कुशा, दुआऊं ॿुधण वारो, बिगड़ी बनाइण वारो, हाजत रवा मथे आहे, अर्श ते मुस्तवी आहे, ज़मीन में दफ़न कोन्हे, मथे आहे। अल्लाह जो हिकिड़ो नालो आहे अल अली, क़ुरान पढ़ियो अथव न आयतुल कुर्सी जे अंदरि, वहुवल अलीयुल अज़ीम। अल अली जी माना छा आहे, ज़ात जे लिहाज़ खां, शान जे लिहाज़ खां सभ खां मथां, सभ खां मथे आहे। ऐं इहो अक़ीदो सलफ़ सालिहीन जो आहे त अल्लाह ताला अर्श ते मुस्तवी आहे। असांजा दोस्त छा चवंदा आहिनि, अल्लाह हर जाइ ते मौजूदु आहे। मुंहिंजो हिकिड़ो सुवाल अॼु ताईं के जवाबु कोन ॾिनो आहे, अॼु ताईं के जवाबु कोन ॾिनो आहे। उहो सुवाल कहिड़ो, मूंखे हिकु सहाबी ॾेखारियो, ताबई ॾेखारियो, तबा ताबई ॾेखारियो, मुहद्दिस ॾेखारियो जे चयो हुजे अल्लाह ज़ात जे लिहाज़ खां हर जाइ ते मौजूदु आहे। हत्ता के इमाम अबू हनीफा रहमतुल्लाह अलैह, उनखां कंहिं माण्हू पुछियो, साईं हिकिड़ो माण्हू चवे थो त अल्लाह अर रहमान, मूंखे ख़बर न आहे त मालूम ई न आहे त किथे आहे। इमाम साहब जो फ़क़त कफ़र, उहो कुफ़र करे थो, छो त अल्लाह ख़ुदि फरमायो आहे अर रहमान अलल अर्श इस्तवा, रहमान अर्श ते मुस्तवी आहे। वरी उन माण्हू चयो, इमाम साहब उहो माण्हू चवे थो ऐं मञा थो त अल्लाह अर्श ते आहे, पर मूंखे ख़बर कोन्हे त अर्श मथे आया हेठि आहे। कि फहुव काफ़िर, हाणे लफ़्ज़ आहिनि काफ़िर जा। किताब जो हवालो, मशहूर किताब अल फ़िक़्हुल अकबर जी शरह मुल्ला अली कारी, हवा लफ़्ज़ मौजूद आहिनि। इमाम साहब चयो फहुव काफ़िर, जेको ईअं चवे थो काफ़िर आहे, छो त अल्लाह जी ज़ात अर्श ते मुस्तवी आहे। बल्कि ॿुधाईंदो हलां, क़ुरान हदीस दलाइल त बेशुमार, इंसान जी फितरत बि चवे थी मुंहिंजो रब मथे आहे। कॾहिं तव्हां नोट कयो आहे, जॾहिं दुआ घुरंदा आहियो तव्हांजा हथ ऑटोमेटिकली ख़ुदि मां ख़ुदि मथे छो वेंदा आहिनि, नज़रूं मथे छो वेंदियूं आहिनि? जेकॾहिं को चवे थो अल्लाह हर जाइ ते मौजूदु आहे, कॾहिं हथ हीअं बि खणे न, कॾहिं हीअं बि खणे, कॾहिं हीअं बि खणे, हमेशह में हथ छो मथे वेंदा आहिनि? उनजी फितरत चवे थी मुंहिंजो रब मथे आहे। हत्ता के हिंदू उहे आहिनि, आरसी दत्त जो किताब आहे, रमेश चंद्रा दत्त जो किताब मूं वटि मौजूदु आहे, एंशंट इंडिया, लिखे थो त असां 33 करोड़ ख़ुदानि जा पुजारी आहियूं। ऐं भेरूमल आलवाणी जो किताब आहे क़दीम सिंध मूं वटि मौजूदु आहे, उहा बि चवे थो असीं 33 करोड़ ख़ुदानि जा पुजारी आहियूं, हिंदू। लेकिन उहो हिंदू बि जॾहिं गुफ़्तगू कंदो आहे, तव्हीं नौजवान वेठा आहियो, हाणे सोशल मीडिया जो दौरु आहे, हिंदू बि ॻाल्हाईंदे चवंदो आहे ऊपर वाला, चवंदो आहे न। अॼु ताईं कॾहिं नीचे वाला चयो? छो अॼु ताईं कॾहिं हुन चयो नीचे वाला? हमेशह छो थो चवे ऊपर वाला? उनजी फितरत चवे थी मुंहिंजो परवरदिगार मथे आहे, मथे आहे मुंहिंजो परवरदिगार। ही नंढड़ी माकोड़ी, टंगूं आसमान में, अल्लाह अकबर, पुठी ज़मीन सां खुतल, ऐं रब खां दुआ घुरे पई। ऐं चवंदो आहियां या माकोड़ी के मदरसे मां कोन पढ़ी आहे, या फारिग कोन्हे मदरसे जी,
ग्रेजुएट कोन्हे, पर दुआ जेका घुरे पई असांजे लाइ सबक आहे। हिते MBBS चार्टर्ड अकाउंटेंट, BE इंजीनियर, रब खां दुआ घुरण जो सलीको कोन आहे। फलाणे जे मुहाबे फलाणे जे तुफ़ैल, छा अल्लाह ते कंहिंजो प्रेशर हले थो? ही नंढड़ी माकूड़ी दुआ घुरे पई, अल्लाहुम्मा इन्ना खल्कुम मिन खल्किक लैस बिना गिनन अन सुक़याक। ऐं अल्लाह असीं बि तुंहिंजी मखलूक आहियूं, ॿियनि मखलूक वांगुरु असां तुंहिंजे बरसात खां, पाणी खां, मींहं खां बेनियाज़ न आहियूं। मुंहिंजा रब असांखे बि पाणी घुरिजे। माण्हू पोयां बीठल आहिनि, के आवाज़ कोन ॿुधो, के सम्झो बि कोन, पर सुलेमान अलैहिस्सलाम आवाज़ ॿुधी वरितो। छो रब तौफ़ीक़ ॾिनी, आवाज़ ॿुधी वरिताई, सम्झी बि वरिताई। इहे माकोड़ियूं बि ॻाल्हाइनि थियूं। करे तव्हां नोट कयो आहे, दीवार ते चढ़ंदे लहंदे पाण मोह मोह में मिलाईंदियूं आहिनि। इन्हनि जी बि कचहरी थिए थी, गुफ़्तगू थिए थी। अल्लाह असांखे कुवत कोन ॾिनी आहे ॿुधण जी। सुलेमान अलैहिस्सलाम खे ॾींहुं आहे, असां वटि कुवत कोन्हे, अञा साइंस बि कोन पहुती आहे जो आवाज़ रिकॉर्ड करे सघे, उन्हनि जो आवाज़ रिकॉर्ड करे सघे। पर सुलेमान अलैहिस्सलाम आवाज़ ॿुधी वरितो। छा चयई? इरजऊ फ़क़त सुक़ीतुम बिदावत ग़ैरिकुम। दोस्तो मोटी हलो, तव्हां खां अॻु में रब्बुल आलमीन ॿी मख़लूक जी दुआ क़बूल करे वरिती आहे, अञा मोटिया बरसात शुरू थी। तूं उन रब खां मायूस थी थो जेको माकुड़ी दुआ ॿुधे थो, चई थो मुंहिंजी ॿुधे नथो। क़ुरान खोल, फरमाई उदऊनी अस्तजिब लकुम, मूंखां दुआऊं घुर, तुंहिंजी दुआऊं क़बूल कंदुसि। वैज़ा सालक इबादी अन्नी फ़इन्नी क़रीब उजीबु दावत दाइ इज़ा दआन फ़लयस्तजीबू ली वलयुमिनू बी लअल्लहुम यरशुदून। सूरह बकरा में फरमायाई, पैगंबर तोखां मुंहिंजा बाना पुछनि था अल्लाह किथे आहे, चओ त क़रीब आहियां। केतिरो क़रीब? वनहनु अक़रबु इलैहि मिन हब्लिल वरीद। ऐं छा रग खां वधीक वेझो आहियां। हिते सीढ़ी कहिड़ी लॻाईंदे? चवी थो न छित ते चढ़ण जे लाइ सीढ़ी लॻाइबी, DC साहब सां मिलण जे लाइ पटे वाले सां मुलाक़ात कबी, PA सां मुलाक़ात कबी। हिते कहिड़ी सीढ़ी लॻाईंदे? एतिरो को क़रीब आहे? छा रग खां ज़्यादा क़रीब? दिलनि में ख़्याल पैदा थियनि था, रब उहे ख़्याल बि ॼाणे थो। मूंखे ॿुधायो, हिकिड़ो गुंगो आहे न, ॻाल्हाए कोन थो सघे, कंहिंखां दुआ घुरे? कंहिंखां घुरे? तूं सम्झी थो बुज़ुर्ग जी क़बर ते वञे। अदा बुज़ुर्ग त वीचारो जॾहिं जीअरो हो तॾहिं बि गुंगे जो आवाज़ कोन थो सम्झो, गुंगे जे दिलि में छा आहे। पर रब्बुल आलमीन गुंगो जॾहिं दिलि में का ख़्याल बि आणे थो, अल्लाह खे उन जी बि ख़बर आहे, रब खे उन जी बि ॼाण आहे। बल्कि ॿुधाईंदो हला, पढ़ियल लिखियल माण्हू वेठा आहियो, जेकॾहिं को दरगाह ते वञे, दफ़न थियल बुज़ुर्ग सिंधी हो। दफ़न थियल बुज़ुर्ग कहिड़ो? सिंधी। वधि में वधि चऊं अदा पंजाबी सम्झंदो हो, वधि में वधि चऊं त उर्दू सम्झंदड़ हो, अञा बि अॻिते हलूं था सिराइकी सम्झंदड़ हो। पर जेकॾहिं जर्मन खे तकलीफ़ पेश अचे, ॿुधंदो, सम्झंदो? ॿुधण बि ॿुधंदो बि कोन, पर सम्झंदो छा? हाणे जर्मन केॾांहुं वञे, फ्रेंच केॾांहुं वञे, इटालियन केॾांहुं वञे, ही जीअरो बुज़ुर्ग ॿोलियूं सम्झंदो ई कोन हो। असांजी क़ौम चवे थी मरण खां पोइ सभु ॿोलियूं सम्झे पियो। माना इहो मोइल जीअरे खां बि ताक़तवर। जीअरो हो त अंग्रेज़ी बि कोन सम्झंदो हो, इटालियन, जर्मन, फ्रेंच त वरी ॻाल्हि आहे। हाणे मरण खां पोइ सभु ॿोलियूं पियो सम्झे। अल्लाह अकबर, केॾी जहालत आहे। मुंहिंजो रब सभु ॿोलियूं सम्झे, दिलि में अचण वारा ख़्याल बि ॼाणे थो। दिलि में जेके ख़्याल अचनि था, वसवसा पैदा थियनि था, अल्लाह खे उनजी बि ख़बर आहे। उनजो इल्म छा आहे तव्हांखे ॿुधाईंदो हलां। फरमाई क़ुरान जे अंदरि, वमा तस्कुतु मिन वरक़तिन इल्ला यालमुहा। अल्लाह अकबर। फरमाई ज़मीन ते जेकॾहिं हिकिड़ो पन बि वण जो किरे थो, रब उनखे बि ॼाणे। ऐं पुछां थो, धरती ते घणा वण आहिनि? को ॻणे सघियो आहे? आहे कंहिंमें ॻणण जी ताक़त? अरबे खरबे वण, उन्हनि जा पन केतिरा थींदा, पता केतिरा थींदा। पर छा फरमाई? जेकॾहिं को पन बि किरे थो, अल्लाह खे उनजी बि ॼाण आहे। जॾहिं तूफ़ान साइक्लोन ईंदो आहे न, वण जा वण उॾामी वेंदा आहिनि, केतिरा पता वञी ज़मीन ते किरंदा आहिनि, पर अल्लाह उनखे बि ॼाणे थो। अहिड़ो इल्मु कंहिंजो आहे? अहिड़ो इल्मु कंहिंजो? सही बुखारी जी रिवायत आहे, पाण सुगरा मौजूद आहिनि। तेसि ताईं हिकिड़ी औरत हली आई, खौला साहबियाणी आहे, उनजे मुड़ुस उन सां ज़िहार कयो।
ज़िहार जी माना छा त तव्हां पंहिंजी घरवारी खे चओ त तुंहिंजी पुठी मुंहिंजे लाइ ईअं आहे जी माउ जी पुठी हुजे। अॼु बि के माण्हू कावड़ बि आहिनि, ज़ाल खे चवंदा आहिनि मुंहिंजे लाइ ईअं ई जहिड़ी मुंहिंजी माउ मुंहिंजी भेण, ईअं चवंदा आहिनि। उन ज़माने जे अंदरि बि ज़िहार कंदा हुआ ऐं उन खां पोइ सोचींदा हुआ त माई हमेशह लाइ हराम थी वई। हाणे इंसां हम बिसरी नथी थी सघे, हराम थी वई। खौला सां संदसि मुड़ुसु ज़िहार कयो, चए तुंहिंजी पुठी मुंहिंजे लाइ ईअं आहे जी माउ जी पुठी। रोंदे रोंदे आई अल्लाह जे रसूल, या रसूल अल्लाह, पोड़ी थी चुको आहियां, हाणे झूर पोड़ी ॿार बि आहिनि, मुड़ुसु मूंसां ही जुमिलो मूंखे चयो आहे, हाणे केॾांहुं वञा, हाणे केॾांहुं वञा, कहिड़ो रस्तो आहे मुंहिंजो। सैयदा आयशा रज़ी अल्लाह अन्हा चवे थी, आउं कमरे में आहियां, हू ॿाहिरि ॻाल्हाए पई अल्लाह जे रसूल सां, के अखर मुंहिंजे कन ताईं पहुचनि पिया, पर ॿुधां पूरो सम्झां कोन पई, पर चई कुर्बान वञा पंहिंजे परवरदिगार, तारीफ़ मुंहिंजे परवरदिगार जी। क़द समिअ अल्लाहु क़ौल अल्लती तुजादिलुक फी ज़ौजिहा व तश्तकी इलल्लाह। तहक़ीक़ अल्लाह उन औरत जी ॻाल्हि ॿुधी वरिती, पैगंबर जेका तोसां बहसो मुबाहिसो करे रही हुई ऐं अल्लाह वटि पंहिंजी शिकायत पेश करे रही हुई, अल्लाह तव्हां ॿिन्ही जूं ॻाल्हियूं ॿुधियूं पियो, अर्श ते मुस्तवी ॿुधे पियो। वण जो पन करे थो अल्लाह ॼाणे थो, ऐं तूं चवीं थो ॿुधे कोन थो।